सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सॼी दुनिया में मौजूद सिंध जा आशिको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां तव्हांजो पंहिंजो मशकूर फनकारो तव्हांखे सलाम पेश करे थो। मोज़िज़ सामाईन, अगस्त जो महीनो ख़ासि करे 17 अरिड़हीं खां वेंदे 20, 21, 22 इहो जेको हफ़्तो आहे, इन हफ़्ते में हिंदू बिरादरी जनम अष्टमी यानी श्री कृष्ण जे जनम ॾींहं खे मल्हाईंदा आहिनि, जेके थधिड़ी सॾींदा आहिनि। ऐं इहा थधिड़ी जी मौसम ते हमेशह लखे सालनि खां मींहुं ज़रूरु वसंदो आहे। थधिड़ी जे इन ॾींहंनि में बरसाति थींदी आहे ऐं हारी पंहिंजा फसल जेके उन्हनि जा तयारु हूंदा आहिनि, मींहुं अॻु पुठि थींदो आहे। कॾहिं त फसलुनि जा लाबारा हूंदा आहिनि, कॾहिं फसलुनि में जार निकिरण जी मौसम हूंदी आहे, त कॾहिं माण्हू फसल पोखींदा आहिनि। सराई, उमेद, आसरो सभु जज़्बा जेके थधिड़ी जी ईद आणींदी आहे। ऐं इहो ख़ुशीअ जो समा, उमेद ऐं आस जो समा सजन खां थर में वॾे पैमाने ते मल्हायो वेंदो आहे। ख़ासि करे पर थधिड़ी जो हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि आयो, राकास जियां लिकाए वियो, यानी 21 अगस्त 1859 जो ॾींहुं न सिर्फ़ थर जे सांगेड़नि ऐं झांगेड़नि जी दिलि में गम, अंधो ऐं ॾुख जा सैलाब खणी आयो, पर पूरी सिंध उन वाक़े ते ॾुखारी थी वई। ऐं अॼु बि जॾहिं 21 अगस्त जो ॾींहुं ईंदो आहे त सॼी सिंध में ॾुख जी लहर पखड़ी वेंदी आहे। छो त इन ॾींहं ते सिंध जो बहादुर हारी किरदार रूपलो कोली उन खे शहीद कयो वियो। कारूंजर जी कोर ते बबुर जे वण में रूपले जी ईचीअ में रसो विझी खेसि फांसी ॾिनी वई। ऐं अंग्रेज़नि इहो सम्झो त रूपले जी फांसी ॾियण सां थर में उन्हनि जो ॾहकाव पखड़ी वेंदो, पर ईअं न थियो। अॼु बि रूपले जे लाइ मोहबत सॼे थर में हर माण्हू जी दिलि में मौजूदु आहे। छो ईअं त अंग्रेज़नि जीअं सिंध ते 1843 में कब्ज़ो कयो त उन वक़्त में अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बग़ावतूं थियूं। जेकाबाद में जखरननि जी बग़ावत ऐं कराची में सिंधी फ़ौजनि जे तरफ़ां बग़ावत, जिते मौजूदु इम्प्रेस मार्केट ते जेको मैदान हो उते सिंध सां मोहबत कंदड़ सिपाहियुनि खे तोबनि जा गोला ॿधी उॾायो वियो। थर में अंग्रेज़नि जीअं सिंध ते कब्ज़ो कयो त थर में राणी किरण जी बग़ावत जो ऐलान कयो ऐं जेके बि अंग्रेज़नि जा माण्हू थर खे पंहिंजो मफ़्तू इलाइक़ो सम्झी दाख़िल थिया ऐं उन्हनि तां धलूं उगाड़ण जी कोशिशि कई। कुझु माण्हू अंग्रेज़नि खां थर जो आमदनी या थर जी ढल मकाते तौरु वठी आया। उहे अंग्रेज़नि जा गुमाश्ता जॾहिं थर जे इलाइक़े में पहुता त उते सॼे थर बग़ावत कई ऐं उन वक़्तु थर जो अज़ीम बहादुर राणू किरण जी उन जो ऐलान कयो त अंग्रेज़ काबिज़ आहिनि, अंग्रेज़ गासिब आहिनि, को बि उन खे ढल न ॾे। ऐं अहिड़े ई नमूने सां थर में खरी माण्हुनि ऐं अंग्रेज़ गुमाश्तनि ऐं उन्हनि जी फ़ौज जे विच में टकर पैदा थियो। हक़ीक़त में
सॼे हिंदुस्तान में 1857 में अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ वेड़ू जिदोजहद जी शुरूआत थी चुकी हुई, जंहिंजा असर सिंध ते थिया हुआ ऐं उन 1857 वारी बग़ावत में कराची में सिंधी फ़ौजनि खे प्रेस मार्केट जे मैदान में तोबनि सां उॾायो वियो। त थर में कारूंझर जबल जेको पंहिंजी जॻह ते अजाइबात सां भरपूर आहे, ॿूटियुनि सां भरपूर आहे, यानी तिबी ॿूटियूं, जड़ी ॿूटियूं, जंहिंजे लाइ चवणु आहे त कारूंझर रोज़ानी 1.25 सेर सोन जो उगाछे थो। क़ीमती ॿूटियूं कारूंझर में पैदा थियनि थियूं, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त कंहिं बि तिबी यूनिवर्सिटी उन्हनि ॿूटियुनि जे लाइ को तहक़ीक़ी मर्कज़ या उते उत्साहींदड़ का शइ या उन्हनि ॿूटियुनि जी हिफ़ाज़त लाइ का बि तिबी यूनिवर्सिटी उते कारूंझर ते कमु नथी करे। कारूंझर जिते पंहिंजे अजाइबात ऐं ख़ूबसूरत ॿूटियुनि जे हवाले खां मशहूरु आहे, उते हू मौत जी वादी बि आहे। कारूंझर खे ॿाहिरां ॾिसबो त दिलि लुभाईंदड़ ॾिसण में ईंदो। राति जो हुनजो नज़ारो हिकु ख़तरनाक देव जहिड़ो लॻंदो आहे ऐं ॾींहं जो जॾहिं कारूंझर में वसकारे जी मुंद में वञिबो आहे त उते बटियाणी नदी जा वाकरा ऐं आबशार ऐं नज़ारा तमामु घणो दिलि लुभाईंदड़ हूंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो बरसाति जी मुंद में कारूंझर ते कई सयाह अची लहंदा आहिनि। जिते कारूंझर एतिरो ख़ूबसूरत आहे, उते कारूंझर हिकु ख़ौफ़नाक जबल बि आहे। कारूंझर में तमामु वॾियूं गारूं आहिनि, वॾा भौरा आहिनि ऐं अहिड़ो इलाइक़ो आहे जिते तमामु थोरी फ़ौज सां माण्हू तमामु वॾी फ़ौज खे शिकस्त ॾेई सघे थो। इन करे थर जे माण्हुनि जॾहिं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ बग़ावत कई राणे किरणजी जी क़यादत में, त कारूंझर खे उन्हनि पंहिंजो जंगी मोर्चो ठाहियो ऐं ख़ासि करे कारूंझर जा कोली, जेके अॼु बि तव्हां कारूंझर वेंदा त उते तव्हांखे कोली नज़र ईंदा, तो कारूंझर जा कोली हुन राणे किरणजी जो साथ ॾिनो ऐं कारूंझर ते ई तमामु मज़बूत ऐं ख़ूबसूरत किलो चंदनगढ़ मौजूदु हो। राणे पंहिंजो जंगी मर्कज़ चंदनगढ़ खे बनायो राणे किरणजी ऐं रूपले कोली जी क़यादत में 12 माण्हुनि जो मुख़्तसिर टोलो कारूंझर जे लकनि में पहुची जेको बि अंग्रेज़ अंदरि ईंदो हो उन ख़तमु करे छॾींदा। 6 महीना अंग्रेज़ जी ताक़त कारूंझर जे कोलियुनि सां टकराए बि रही, पर अमर रूपले ऐं उनजे 12 साथियुनि, जंहिंखे बारोटिया बि सॾींदा आहिनि, रूपलो ऐं उनजा 12 बारोटिया, जंहिंजे लाइ थरी लोक अदब में या थरी गीतनि में तमामु वॾी शाइरी बि थियल आहे, रूप कथा बि आहे ऐं अॼु बि जॾहिं थदड़ी जो त्योहार ईंदो आहे जिते ख़ुशियूं मल्हाइबियूं आहिनि, उते रूपले जी उन शहादत ते केॾारा पेश कया वेंदा आहिनि। ख़ासि करे कोलियुनि जी थदड़ी ॾिसण वटां आहे, जंहिंमें रूपले जूं उहे रूप कथाऊं, उन जूं ॻाल्हियूं, उनजी बहादुरी जूं ॻाल्हियूं अॼु बि कोली सुगड़, कोली ॾाह माण्हू, कोली फनकार पेश कंदा आहिनि। रूपलो पंहिंजे 12 साथियुनि सां कारूंझर जे लकनि ते बीठो हूंदो ऐं जंगी नमूने सां सिंध जी जेका लोक ॾाहप आहे उहा जॾहिं ॾिसजे थी त उन में जंगी ॾाहप बि आहे। ताज़ो हींअर बि आऊं थर में मौजूदु आहियां ऐं मूं हिते ॾिठो आहे त अजीब ग़रीब हथियार हिते जे माण्हुनि वटि मौजूदु आहिनि। मिसाल तौर तलवार त आम तरह आहे, पर हुन सां गॾु कुहाड़ियूं, भाला, नेज़ा, तीर अंदाज़ी, इहे सभु शयूं अॼु बि थरी समाज में मौजूदु आहिनि। ख़ासि करे हिकिड़ो काठी जी पटी चंड जे नमूने सां अधु गोल खां बि घटि थोरी डिघी काठी, उहा घड़ियल, जंहिंखे उहे कातर छॾींदा आहिनि, उहो एॾो मज़बूत हथियार आहे जो उन सां जेकॾहिं तव्हां उहा कातर उछलियो त साम्हूं जेको बि माण्हू आहे उन तां निशानो हिकिड़ो घुसंदो कोन ऐं ॿियो त जिते बि उनखे कातर लॻी उते ई उहो कटिजी वेंदो या उते ई उनजा संद या उज़वा भॼी पवंदा। त उन कातर जो इस्तेमालु कारूंझर जी जंग में रूपले कोली तमामु घणो इस्तेमालु कयो कातर खे। कातर ख़ामोश औज़ार आहे, ख़ामोश हथियार आहे, जंहिंसां साम्हूं माण्हू त मरी थो वञे पर उन भर वारनि खे ख़बर कान थी पवे त इन पासे कुझु थियो आहे। त कातर जो इस्तेमालु तमामु घणो हिन जंग में कयो वियो। बंदूकनि ऐं राइफलनि जे मुक़ाबले में, तोबनि जे मुक़ाबले में काठ जी कातर सां मुक़ाबिलो कयो वियो। खंभाणी जो इस्तेमालु हिन जंग में तमामु घणो कयो वियो, छो त थर में खंभाणी हूं त झार हकरण जे कमु ईंदी आहे, पर अंग्रेज़नि सां जंग जे दौरान रूपले कोली उन खंभाणी जो तमामु वॾो इस्तेमालु कयो। किथां बि चौक ते बि उन पत्थर विझी जेकॾहिं हणंदो हो त अंग्रेज़नि जे सिपाहियुनि खे ख़बर ई कान पवंदी हुई, ओचितो हुननि जो सिपाही कंहिंजे मथे में अची हिकिड़ो पत्थर लॻंदो हो ऐं उते मरी वेंदो हो। ॿी ख़ासि शइ जेका उते ठाही वई, जेका अॼु बि इस्तेमालु थिए थी, हूं त उहा माण्हू जेको सॼे थर में उहा इस्तेमालु कनि था, हिकिड़ो आहे बूंबटियो। हाणे बूंबटियो छा आहे त हिकिड़ी
काठी आहे उन में वरी रसो ॿधनि था, वरी ॿी काठी आहे उनजो फेरण जो अहिड़ो तरीक़ो आहे त जॾहिं उहो भूंगटो फिरंदो आहे त उन वक़्तु ईअं महसूसु थींदो आहे जीअं हेलीकॉप्टर जो जेको आवाज़ जी महसूसु थिए। ऐं कारूंझर जी वाद्यनि में जिते भूंगटे जो उन काठी में जेको आवाज़ निकिरंदो हो उहो आवाज़ ईअं महसूसु थींदो हो त अलाह जे केॾी का वॾी आफ़त आहे जेका सिरकंदी जबलनि तां हेठि थी अचे। इन क़िस्म जो माहौल पैदा थींदो जंहिंसां को बि अंग्रेज़ उनखे हिमत कोन थींदी त हू कारूंझर जे अंदरि दाख़िल थी सघे। खौफ़नाक आवाज़ हूंदो उन भूंगटे जो। ऐं ॿियो हिकिड़ो औज़ार जेको उन्हनि इस्तेमालु कयो उन जंग में, उहो आम तरह त थरी माण्हू हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके सवा पोड़ा आहिनि, जेके चुरी हली फिरी नथा सघनि, हिकिड़ी जाइ ते वेही सघनि था। हाणे उन जूं बनियूं आहिनि उहे बनियुनि जी हिफ़ाज़त कनि त उन जे लाइ उहो माल बि उन्हनि खे अकड़णो थो पए, पखी बि उॾारणा था पवनि। त हुननि हिकिड़ो तमामु सादो हिकिड़ी माटी उनजे मथां चमड़े सां उनजो मुंहुं छिके बंदि कराए ऐं उन में मोर जो खंभ लॻाए ऐं पोइ उन मोर जो खंभ इहा शकिल आहे त उन मोर जे खंभ खे जेकॾहिं तव्हां आङुरी सां टच कंदा त तमामु खौफ़नाक आवाज़ निकिरंदो शींहं जी गजगोड़ जो। त उहे औज़ार जंहिंखे उथरी माण्हू आम तरह झाड़ लाइ इस्तेमालु कंदा आहिनि बनियुनि मां माल हकलण जे लाइ, जॾहिं विच में उहो पोड़ो वेही उहो वॼाईंदो आहे त पोइ उन मां एॾो खौफ़नाक आवाज़ निकिरंदो आहे जीअं ईअं सम्झिजे त को बबर शींहं आहे जेको गजगोड़ करे ऐं अचे पियो हमले आवर पियो। त इन क़िस्म जो जॾहिं आवाज़ निकिरे थो त पोइ उन आवाज़ ते पखी बि भॼी था वञनि, पर माल जेको आस पास उन बनी खे आहे उहो बि भॼी थो, एतिरो खौफ़नाक आवाज़ उन मां निकिरे थो। त कारूंझर जबल में जॾहिं को पोड़ो कोली उहो औज़ार जंहिंखे उहो भौंकण छॾींदा आहिनि, उहा भौंकण जे कॾहिं उते उहो किथे बि कुंड में वेही ऐं उन में मोर जो खंभ लॻाए उनखे रुगो टच करे त उन टच करण सां एॾो खौफ़नाक आवाज़ निकिरंदो जी ईअं चइबो त भई कारूंझर जबल जी चोटी तां शायदि को बबर शींहं हेठि जेको हमले आवर पियो। त इन क़िस्म जूं सादियूं शयूं जेके आम तरह त कोली पंहिंजे बनी जे बारे में इस्तेमालु कंदा हुआ, झाड़ करण जे लाइ इस्तेमालु कंदा हुआ, या कातर में आम तरह कोली जेको सो शिकार कंदो आहे या खांबाणी उन सां पखी उॾारींदो आहे। पर इहे जेके नंढियूं शयूं हुयूं जेके उहे फसलुनि जो बचा जंहिंसां उहे कंदा हुआ या जानवरनि खां फसलुनि जो बचा कंदा हुआ, उहे शयूं इन जंग में इस्तेमालु कयूं वियूं। रूप कथा जॾहिं असां उन्हनि पिंडितनि खां ॿुधूं था, कोली पिंडितनि खां, त उन्हनि में इहे सभु ज़िक्र अचनि था त उन जंग में को वड़गरो हथियार कोन हो, बंदूक कान हुई, माना उन सॼी जंग में बंदूक जो इस्तेमालु न थियो कोलियुनि जे तरफ़ां या राणे किरण जी जे फौजनि जे तरफ़ां कंहिं बि अहिड़े ॻरे हथियार जो या आतिशी हथियार जो इस्तेमालु कोन थियो। पर इहे सादा हथियार तलवार, तीर, भालो ऐं वरी ज़रई हथियार जेके चइजे झाड़ हकलण जे कमु अचनि, जंहिंमें खांबाणी, कातर, भूंबटियो, भौंकण, इहे शयूं जेके इस्तेमालु कयूं वियूं उन जंग में। सूरत हाल इहा हुई जो 6 महीना अंग्रेज़नि जूं फौजूं कारूंझर खे घेरो करे बीठियूं हुयूं। कंहिं बि अंग्रेज़ सिपाही खे इहा जुरत ई न थिए थी त हू कारूंझर में अंदरि दाख़िल। कारूंझर जी जेका सूरत हाल हुई उन में इहो हो त जंगी फौजूं माना मुख़्तसिर फौजूं, का अहिड़ी पाबंद फौज न हुई जंहिंमें कोली हुआ जेके रूपले कोली जी क़यादत में विढ़ंदा हुआ, ऐं 12 जो टोलो जेको सो गॾु निकिरंदो हो, नंढो जथो जेको सो निकिरंदो हो, किथे वञी अंग्रेज़नि ते राताओ कंदो हो या हमलो कंदो हो ऐं वरी उते कामयाबी सां उहो वापसि मोटी ईंदो। त बाक़ी जेके माण्हू हुआसीं उते चंदनगढ़ जे किले में मुख़्तसिर फौज हुई। मुख़्तसिर फौज त हुनखे आउं कोन चवंदुसि त चवंदुसि त वतन दोस्त धरती जा बहादुर पुट थरिया हुआ, जेको त चंदनगढ़ जे किले में रहंदा हुआ, जेको कारूंझर जे विच में इंतिहाई मज़बूत ऐं ख़ूबसूरत किलो, ऐं उते खां कारवायूं थींदियूं हुयूं। उन्हनि कारवायुनि अंग्रेज़नि जूं मतियूं मुंझाए छॾियूं ऐं हुननि खे इहा हुई त भई को माण्हू हिननि जो हथु अचे त उन माण्हू खां असीं सची करायूं। अंदरि जेका सूरत हाल जेका अंदरि हुई उते ईअं हो त चंदनगढ़ में उहे जेके वेढ़ू जेके थरिया हुआ उहे रहंदा हुआ, पर उन्हनि जो जेके ॿार हुआ, औरतूं हुयूं, उन्हनि खे उन्हनि मथे गारनि में लिकाए छॾियो। मूं हिकिड़ी गार ॾिठी, बाहि जा बेसणा हुनखे सॾिबो आहे, बाहिनि जा बेसणो। हाणे बाहिनि जो बेसणो जी जेका तारीख़ आहे उहो इहो आहे त ज़मीन खां उभो जबल आहे ऐं उन उभे जबल खे तक़रीबन 30-40 फुट मथे गार जो मुंहुं आहे, सन्हो मुंहुं आहे गार जो, ऐं उन खां अंदरि जे करे उन गार में लहिजे थो त उहा गार तमामु वॾी गार आहे। त उन वॾी गार में राणा खानदान जूं या जेके वेढ़ू जेके माण्हू हुआ जिन्हनि जंग में हिसो पे वरितो, उन्हनि जूं औरतूं सभु उन बाहिनि जे बेसणे वारी गार में रहनि। हाणे बाहिनि जे बेसणे वारी गार में अंदरि दाख़िल थियणु ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो मुश्किल आहे। हींअर बि मुश्किल आहे, हिन वक़्त में चाहे माण्हू कोशिशि करे तमामु घणो मुश्किल आहे। त उते उन्हनि औरतुनि खे उन पनाह गाह करे रहायो, उते उन्हनि जो खाध खुराक हर शइ उते रखी ऐं घरेलू माहौल उन्हनि खे उन्हनि में ॾिनो। अहिड़े क़िस्म सां
इहो त वरी ठकुर ख़ानदान जेके हुआ उहे उन्हनि जूं औरतूं हिते रहंदियूं, वरी कोली ख़ानदाननि जा जुदा भौरा ऐं गारूं हुयूं जिते मुख़्तलिफ़ औरतुनि खे उन्हनि महफ़ूज़ कयो, पंहिंजे ॿारनि खे उते उन्हनि महफ़ूज़ कयो ऐं उन्हनि जंग कई। इहा जंग हली पई 6 महीना अंग्रेज़ सरकार कोशिश कंदी रही पर कामयाब न थी ऐं नतीजे में हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि आयो जो अमर रूपले कोली जी तलवार भॼी पई। हू पंहिंजी तलवार खे ठाहिण लाइ नंगर जे शहर में आयो ऐं उते हिकिड़ो लोहार हो, उहो लोहार भेड़ू माण्हुनि जूं तलवारूं या तीर या इन क़िस्म जूं के शयूं भाला उन्हनि खे उठाईंदो हो। त रूपलो उन लोहार वटि आयो ऐं उन लोहार वटि उन तलवार ठाराई पे त को गद्दार माण्हू मेंघवाड़ कबीले जो को माण्हू हो, उन अंग्रेज़ फौजनि खे ॿुधायो त रूपलो हींअर लोहार जे दुकान ते वेठो आहे ऐं उते तलवार ठाराए पियो। अचानक अंग्रेज़नि जा सिपाही रूपले खे फिरी विया ऐं रूपलो गिरफ़्तार थी वियो। रूपले खे गिरफ़्तार करण खां पोइ लालच मिली वियो त बाबा तूं राणनि जूं ख़बरूं ॿुधा, उन्हनि जी औरतूं किथे थियूं रहनि, उन्हनि जी ख़बरचार असांखे ॿुधा ऐं जेके माण्हू विढ़नि पिया उन कहिड़ी जॻह ते वेठा आहिनि उन जो असांखे ख़बरूं चारूं ॿुधा। या जेके अजीब ग़रीब आवाज़ जेके कारूंझर जबल मां अचणु शुरू थी विया आहिनि, या जहिड़ा शींहं पिया गजनि, छा इहे शींहनि जी का फ़ौज आहे, छा आहे, इहे सभु शयूं तूं असांखे ॿुधा त असीं तोखे तमामु वॾी जागीर ॾींदासीं, जंहिंमें राणी किरण जी राणा ख़ानदान जी जेका बि जागीर आहे उहा तव्हांखे ॾींदासीं कोलियुनि खे ऐं तव्हां जीअं चवंदा तीअं तव्हांखे उहे सभु सहूलियतूं जेके ॾिनियूं वेंदियूं, तव्हांखे पंहिंजो माण्हू सम्झो वेंदो, तव्हां सिर्फ़ु ॿुधायो। तूं त गिरफ़्तार थी वए, ज़ाहिर आहे तोखे असीं छॾी ज़िंदा कोन छॾींदासीं, हिकिड़े शर्त ते छॾींदासीं त तूं असांखे कुझु ॿुधा ऐं पंहिंजूं सहूलियतूं वठ। त रूपले कोली चयो त तव्हांखे ख़बर न आहे त थर जो माण्हू पंहिंजी धरतीअ सां केतिरी मोहबत करे थो। थर में ॾुकार बचे थो, सुकार बचे थो, दर्जे जी कहत साली बचे थी, थर जे माण्हू कॾहिं बि पंहिंजी धरतीअ सां बेवफ़ाई कान्हे कई, उहो धरती सां तमामु घणी मोहबत करे थो। माण्हू त छॾियो पर हिते जा जानवर, हिते जा पखी, उहे बि धरती सां मोहबत कनि था। तव्हां कीअं था इहा तक़ाज़ा करियो त आउं तव्हांखे राणे ऐं पंहिंजनि साथियुनि जे बारे में कुझु ॿुधायां, जेको नामुमकिन आहे। उन खां पोइ अंग्रेज़ सिपाहियुनि रूपले ते बेइंतहा तशदुद कयो, हर तशदुद जो तरीक़ो हिननि आज़मायो, मारे मारे हिनखे बेहोश करे जॾहिं वरी हिनखे पाणी विझी जॾहिं हिनखे होश में आणींदा हुआ त हिनखे चवंदा त राणू किथे आहे, त पाण चवंदो त राणू मारे बेठ में से बीजो कोई नसी, माना राणू जेको आहे सो मुंहिंजे वर में आहे, बाक़ी ॿियो किथे बि कोन्हे, या ईअं सम्झो त राणू आऊं आहियां, ॿियो को बि कोन्हे। बेइंतहा तशदुद ते बि रूपले पंहिंजे साथियुनि जा नाला न ॿुधाया, सिंध जे वफ़ादार उन्हनि गोरिलनि जा थाक न ॿुधाया, हथियारनि जो जेको इस्तेमालु आहे, कहिड़ा हथियार इस्तेमालु था थियनि उन्हनि जो उन्हनि खे कोन ॿुधायो। हू हैरान हूंदा हुआ कहिड़े क़िस्म जा हथियार आहिनि। केॾी महिल जेको सो ईअं पियो महसूसु थिए त को हेलीकॉप्टर आहे जेको हिन अंदरि पियो हले, केॾी महिल ईअं थो महसूसु थिए त शींहनि जूं जेके गजगोड़ूं आहिनि, ही छा आहे, कहिड़ो तिलसम आहे, कहिड़ी साइंस आहे। जंहिंखां उहो परेशान हुआ उहो पुछंदा त बाबा इहो भला तूं ॿुधाए त हीअ आवाज़ छा जा आहिनि, चवंदो मूंखे का बि ख़बर न आहे। आख़िरकार हिकिड़े दफ़े हिननि छा कयो जो रूपले खे ॿधो वियो, हुनजे हथनि जे अंगड़ियुनि खे कप वेड़े उन ते तेल हारे ऐं हुनखे ॾियातियूं कयो वियो। हुनजे मथे ते जेको पटको हो, पटके खे तेल वेड़े हुनखे बाहि ॾिनी वई, पर रूपले उफ़ न कई। हर क़िस्म जूं अज़ियतूं हुननि आज़मायूं। 3 महीना रूपलो अंग्रेज़नि जे टार्चर सेल में रहियो ऐं हिकिड़ो ॾींहुं बि हुन उफ़ न कई। आख़िरकार हिकिड़े दफ़े वतन जे गद्दारनि जेके अंग्रेज़नि सां मिलियल हुआ उन्हनि जी ॾस ते रूपले जी ज़ाल खे गिरफ़्तार कयो वियो। रूपले जी ज़ाल खे गिरफ़्तार करण खां पोइ इहो सम्झायो वियो त तूं तुंहिंजे मुड़ुस खे सम्झा, हू पंहिंजे भाग खे लतूं पियो हणे। असांजो फ़ैसिलो करे छॾियो आहे त सॼी जागीर राणनि जी जेका आहे, थर सॼो जेको आहे उहो कोलियुनि जे हवाले असीं करण लाइ तयारु आहियूं। तव्हां उते ॾाढा ख़ुशहाल गुज़ारींदा, तव्हांजी ज़िंदगी ॾाढी सुठी हूंदी। तव्हांखे असीं ही सॼी हुकूमत ॾेई था छॾियूं राणे किरण जी, ही सॼो थर तव्हांजे हवाले करे था छॾियूं। हरू भरू जेको तुंहिंजो मुड़ुस रूपलो ज़िद करियो वेठो आहे, तूं हुनखे सम्झा। हू रुगो पंहिंजे साथियुनि जा नाला ॿुधाए या जेके जंग जा हथियार जेके अजीब ग़रीब आवाज़ कारूंझर मां अचनि था इन्हनि जे बारे में असांखे ॿुधाए त असां सभु कुझु तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियूं। जेको ज़ामिन चओ उहो तव्हांखे ॾियूं। रूपले जी ज़ाल चयो त मूंखे रूपलो ॾेखारियो, ऐं सां ॻाल्हायां थी, हुनखे सम्झायां थी। रूपले जी ज़ाल खे जॾहिं वठी आया, हुनखे ॾिठो त संदसि मुड़ुस जे अंगड़ियुनि खे कपह वेड़ी पई आहे ऐं ॾींहं वांगुरु ॿरे पई। हुनजे मथे ते जेको पटको ॿधल आहे उन में जा ॾीआ करे ॿारिया विया आहिनि ऐं रूपलो बेहोशी जी हालत में अखियूं पूरियो
टंगियो पियो आहे त रूपले जी ज़ाल हुनखे चयो त रूपा त रूपले अखियूं पटियूं ॾिठईं त संदसि ज़ाल साम्हूं बीठी आहे। हिनखे ॾाढो ॾुख थियो। हिनखे इहो ॾुख थियो त शायदि मुंहिंजी ज़ाल औरत आहे, हुन कुझु ॿुधायो न हुजे। ऐं हुन वरी अखियूं पूरे छॾियूं। ॿिए दफ़े रूपले जी ज़ाल हुनखे वरी पुछो त रूपा, त रूपले वरी अखियूं पटियूं ऐं निहारे मुंहुं फेरे छॾियो, वरी अखियूं पूरे छॾियूं। त हुनजी ज़ाल इहो महसूसु कयो त शायदि रूपलो जेको सो इहो महसूसु थो करे त गदारी करे हिते आई आहियां। टे दफ़े हिन वरी पुछो त रूपा, त रूपले वरी अखियूं खोलियूं ऐं निहारियो त हुन रूपले जी ज़ाल जेको जुमिलो हुन सां ॻाल्हायो उहो अॼु बि सिंध जी तारीख़ जो सोनहरी उहे लफ़्ज़ आहिनि जेके शायदि जेसिताईं सिंध हुजे, सिंधी माण्हू हुजनि, तेसिताईं उन लफ़्ज़नि खे उहे विसारे नथा। हुन चयो रूपला, असीं कोल्हणियूं सुंढ न थियूं आहियूं, असीं कोल्हणियूं सुंढ न थियूं आहियूं, जो तूं मरी वेंदे त असीं के रूप ॼणे न सघंदियूंसीं। रूपला, तूं जेकॾहिं मरी वएं त ॿिया रूपला पैदा थींदा, कोल्हणियूं सुंढ न आहिनि। पर जेकॾहिं तो वतन गदारी कई ऐं पंहिंजे साथियुनि जा नाला ॿुधाया, इहा ई जंगी जेको टिकसात सॼे कारूंझर में ठहियल आहे उन बाबति जेकॾहिं तो थोरो बि ॿुधायो त पोइ शायदि तुंहिंजे निराड़ ते जेको दाग़ लॻे उहो सॼी उमिरि कोली धोई न सघनि। रूपला, तूं कोल्हनि खे सुरखड़ू कजां ऐं उन्हनि जे मुंहं ते कारह न मलजां, कोल्हणियूं सुंढ न थियूं आहिनि। जॾहिं इहे लफ़्ज़ हुनजी ज़ाल हुनखे चया त रूपलो जेको इंतिहाई अज़ाब जी कैफ़ियत में हो, उन सॼे अज़ाब खे पोयां करे चयो त ठीकु आहे, जेकॾहिं सिंध जे हर कोल्हण जो जज़्बो तो जहिड़ो आहे त पोइ शायदि न रूपलो मरंदो, न कोली मरंदा ऐं न सिंध हिन भोलड़नि खे हथी ईंदी। छो त अंग्रेज़ कका हुआ जंहिंखे कोली घणो करे भोलड़ छॾींदा। उन खां पोइ रूपले जूं वरी अखियूं पुरजी वियूं ऐं जी ज़ाल वापसि छॾियो वियो। इहो 20 अगस्त 1859 जो ॾींहुं हो ऐं ॿिए ॾींहुं रूपले खे हुन अज़ाब खाने मां कढी कारूंझर जी कोर में हिकु बबुर जे वण में ॻिचीअ में रसो विझी फाही ॾिनी वई। रूपलो वतन तां घोरजी वियो, पर हुन धरतीअ जो जेको वेसाह हो उनखे दागदार न कयो। इहो ई सबबु आहे जो अॼु जॾहिं 21 अगस्त जो ॾींहुं अचे थो त सॼी सिंध में हिन अज़ीम शहीद जी यादि में अखियूं आलियूं थियूं वञनि। पर रूपले जो मौत हिकु कायर जो मौत न आहे, बहादुर जो मौत आहे। हिकु उहो बहादुर जंहिं साह ॾिनो पर वेसाह खे दागदार न कयो। रूपलो ज़ाहिरी तरह त उन वण जे बबुर जे वण में फाही चाढ़ियो वियो, पर अंग्रेज़ जी दिलि में जेका दहशत हुई उहा मौजूद रही। आख़िरकार रूपले जी शहादत खां पोइ सॼो जेको साथ हो 12 ॼणनि जो त टोलो हो जंहिंमें रूपलो अॻवान हो। जॾहिं उहो रूपलो शहीद थी वियो त पोइ ॿिया कई गदार पैदा थिया ऐं पोइ अंग्रेज़ कारूंझर में दाख़िल थिया ऐं सिंधियुनि जो आख़िरी मोर्चो चंदनगढ़, उन्हनि ते तोबनि जा गोला वसाया ऐं अॼु चंदनगढ़ जो निशान नथो मिले। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो इहो अज़ीम चंदनगढ़ जिते सिंध बरतानवी साम्राज्य सां विढ़ंदे आज़ादी जी आख़िरी जंग कई हुई, उन चंदनगढ़ जे आसारनि जी तमामु थोरनि माण्हुनि खे ख़बर आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे तरफ़ां सॼी दुनिया सिंध ऐं सॼी दुनिया जे समूरनि सिंध जे आशिकनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त सिंध जी आज़ादी जे इन आख़िरी मोर्चे ते तहक़ीक़ात थियणु खपे ऐं कारूंझर जबल जूं गफ़ाऊं गारूं, उहे गारूं जिन सिंध जे नियाणियुनि खे पनाह ॾिनी, उन्हनि गारनि ते तहक़ीक़ात थियणु खपे। जी तारीख़ जो ही धुंधलो बाब जेको सिर्फ़ रूपले कोली जी सूर्याई जे करे या सूर्याई ऐं उन खां पोइ हुनजी सूर्याई सां शहादत जे करे इहो बाब थोरो रोशन आहे जो अॼु हुनजो ॾींहुं मल्हायो पियो वञे, पर इन सॼे बाब खे रोशन कयो वञे जीअं असांजो ईंदड़ नसुल पंहिंजी इन सिंधियुनि जी आख़िरी जंग खे सम्झी सघे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे तरफ़ां तव्हां सभिनी सिंध जे आशिकनि खे मूं कोशिशि कई आहे त मर रूपले कोली ते पंहिंजा तसरात ॿुधायां, पर हक़ीक़त में मूंखे ई बाब धुंधलो नज़र थो अचे। ऐं कोशिश में आहियां त सिंध जे आख़िरी जंग जे मोर्चे ते तहक़ीक़ात करियां, पर उमिरि जे उन हद ते पहुची चुको आहियां जो आऊं कारूंझर जबल जे उन्हनि गफ़ान गारनि में पहुचणु ॾाढो ॾुखियो थो सम्झां। ॿाहिनि जे बेसणे जे हेठां बि मूं ज़रूरु ॾिठो आहे, पर उन में अंदरि दाख़िल थियण जी मूं में सघ न आहे। शाल सिंध जा नौजवान पंहिंजी तारीख़ जा धणी थियनि, पंहिंजी तारीख़ खे संभालीनि ऐं तारीख़ जा इहे लिकल बाब ज़ाहिर कनि। जार ज़िंदा सोबत बाक़ी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं वीर जी कोहली ॻाल्हायां पियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। ऐं पंहिंजो अॼु असांजो हिकिड़ो अमर शहीद असांजो सिंध धरती जो नगर पार्कर जी भूमि जो कारूंझर जे पूंदर
अमर शहीद रूपलो कोहली जो वरसी जो ॾींहुं आहे, इन करे उन हवाले सां अॼु असां जेका रूपले कोहली जे उन शहादत वारे ॾींहं जे हवाले सां, उन किरदार जे हवाले सां, उन जी अमरता जे हवाले सां, या हुन पंहिंजी ज़िंदगी में जेको हुनजो किरदारु रहियो ऐं कहिड़े तरीक़े सां हुन पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे क़ौम जी बका जे लाइ विढ़ियो, उन हवाले सां अॼु वीचार वंडींदासीं तव्हां समूरनि दोस्तनि सां जेके हिन वॉइस ऑफ सिंध रेडियो जे हवाले सां उनजे थ्रू मूंखे सभु ॿुधनि था। उन्हनि समूरनि दोस्तनि सां, उन्हनि प्यारनि सां इहे वंडण थो चाहियां त रूपलो कोहली हिकिड़ो असांजे लाइ अहिड़ो किरदारु आहे, असांजी धरती जो, असांजे सिंध जो। हुनजो तालुक़ु बेसिकली थरपारकर सां हुयो। थरपारकर जे तहलके नगर पारकर जो हिकिड़ो ॻोठ आहे कुंभारी, उन में हुनजो जनमु थियो। ऐं सिंध जॾहिं आज़ादु हिकिड़ो वतन हुयो त 1843 में अंग्रेज़नि उन ते हमिलो करे, ब्रिटिश गवर्नमेंट उन ते हमिलो करे सिंध खे फतेह कयो ऐं आज़ादु सिंध जो झंडो जेको हैदराबाद जे पके किले ते लॻल हो उन खे लाहे ऐं पंहिंजी हाकमियत जो ऐलान कयो ऐं सॼी सिंध ते उन्हनि कब्ज़े जो ऐलान कयो। पर उन जे बावजूदि हिन सॼी सिंध में बरतानवी हुकूमत पंहिंजो राज क़ाइमु करण जे बावजूदि नगर पारकर अहिड़ो इलाइक़ो हो जेको रूपलो कोहली जी सरबराही में 5 खां 8 हज़ार माण्हुनि जो लश्कर हुयो ऐं हुननि पंहिंजो इलाइक़ो या कारूंजर जो कंट्रोल, नगर पारकर जो कंट्रोल पंहिंजे हथनि में रखियो ऐं अंग्रेज़नि जे हथनि में न ॾिनो। ऐं इहो मुसलसल उन सां जेको मज़ाहमती वेड़ अंग्रेज़ सां रही, उन में कच्छ भुज परे पासे खां लॻंदो हुयो, उते हुननि जो हेडक्वार्टर हूंदो हो, छावनियूं हूंदियूं हुयूं। ऐं ॿियो हिते हिननि जो जेको पॉलिटिकल एजेंट हूंदो हो उहो मीरपुर ख़ास में रहंदो। मीरपुर ख़ास हुननि जो डिविजनल हेडक्वार्टर हूंदो हो। हिन पासे खां मीरपुर ख़ास खां आर्मी ब्रिटिश जी वेंदी हुई ऐं हुन पासां वरी भुज खां हुन पासे खां आर्मी ईंदी हुई। विच में उतां कच्छ जो रण हो विच में, ऐं हिन पासे खां वरी सॼो जेको आहे सो रेगिस्तान हुयो। पर उहो छो त उहो परे पासे खां कच्छ जो रण ऐं हिन पासे खां जेको हितां खां तमामु तक़रीबन कोई 350 किलोमीटर मीरपुर ख़ास खां नगर पार्कर जो डिघो सफ़र हुयो। त उन विच में भरपट सॼो इलाइक़ो जेको उन में हिननि कोई 10-12 दफ़ा 12-13 दफ़ा हिन हमिलो करण जी कोशिशि कई ऐं सॼे नगर पार्कर ते कंट्रोल करण जी कोशिशि कई। उन खां अॻु में नगर पार्कर में सोडन जी हुकूमत हुई, हिन पासे मीरनि जी हुकूमत हुई। त सोडन ऐं मीरनि जूं जेके पाण में जंगूं थींदियूं उन में बि हुननि जेके लश्कर उतां जो रखियो हुयो उन मीरनि सां जंग जे मुक़ाबले जे लाइ, त उन में बि तमामु घणो तइदाद कोल्हियुनि जो हूंदो हो। इन करे कोल्ही तरबियत याफ़्ता हुया, उन्हनि खे पहिरीं बि जंग जो सलाहियत उन्हनि जे अंदरि हुई। त हुननि पंहिंजो कबीलो ठाहियो। त पोइ जेको राणनि जी जेके कोटड़ियूं राणनि जूं हूंदियूं, नगर पार्कर हिकिड़े तहलके जे अंदरि 12 उन्हनि जूं मुख़्तलिफ़ कोटड़ियूं हूंदियूं हुयूं। त उन कोटड़ियुनि जो हेडक्वार्टर जेको टीलात हूंदो हो, राणो करण सिंह, उहो उनजी हेडक्वार्टर मीरपुर नगर पार्कर में हूंदो हो। ऐं बाक़ी जेके 12 कोटड़ियूं 11 जेके ॿियूं हुयूं उहो उन्हनि जे अंदरि हूंदियूं। हिन खे टीलात राणो चवंदा हुआ। पोइ टीलात राणो जेको आहे उन सॼी जंग खे लीड पे कयो। पोइ उनखे शुरू में ई पोयां ईंदड़ शुरू वारा जेके 5 साल हुया उन में उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं उमरकोट जे किले में उनखे बंदि कयो ऐं पोइ उनखे फांसी ॾिनो। फांसी ॾियण खां पोइ बाक़ी जेके राणा हुआ उहे वञी पेश पिया, पर रूपलो कोहली पेश न पियो। ऐं हुननि जो रूपलो कोहली हिन जा जेके मुख्य जेके माण्हू हुआ जेके सॼे बग़ावत खे लीड पे कयो, सरबराही कई, सरपस्ती कई, उन में 4 माण्हू मुख्य हुआ। उन में हिकिड़ो रूपलो कोहली हो, हिकिड़ो ॾजो कोहली हो, हिकिड़ो चतरो कोहली हो, हिकिड़ो मॾो कोहली हो। ॾजो ऐं चतरो जेके में सालो घणायो हुआ, पर इहे 5 माण्हू अहिड़ा हुआ जेके हिननि जो माना अॻुवाणी करण वारा माण्हू हुआ। पोइ उन्हनि जी अॻुवाणी में इहा मुसलसल जंग हलंदी रही। पोइ हिकिड़ो हिकिड़ो करे हिननि जेका हुननि मुख़्तलिफ़ पॉलिसियुनि जे करे मुख़्तलिफ़ साज़िशूं करे ऐं हुननि सभिनीनि खे अलॻि अलॻि शहीद कयो। अलॻि अलॻि जेको आहे उन्हनि खे घुराए मुख़्तलिफ़ बहाननि सां मुख़्तलिफ़ माण्हू विच में इन्वॉल्व कया। ऐं फर्ज़ करियो जेको लाधाणी हुयो, ॾजो ऐं चतरो जेके आहिनि उन्हनि खे पाण में हिकिड़ो माण्हू हो उतां जो पारूमल कोहली, उन ते शाइरी बि लिखी आहे त लख लानतू लोहाणे हैफ़ हज़ार। त हिकिड़ो हंसपुरी बाबो हो, ॿियो मावजी लोहाणो। त लख लानतू लोहाणे हंस हैफ़ हज़ार, बोडी सरी बेदू थिया चोथो लाधू चमार। लालच ते लेटी पिया कयूं तितर तंवार, मोए न मिले मुक़ाम तिन खे जे वतन जा गदार, पवे मूज़िन मार जिन कोहली को हया केतिरा। हाणे इन में जेके 3 नाला वरिता आहिनि उन्हनि जो मुख्य किरदारु हो जे हिकिड़ो हिकिड़ो करे उन्हनि एजेंट थिया अंग्रेज़नि जा ऐं हिकिड़ो हिकिड़ो करे मुख़्तलिफ़ वक़्तनि माण्हू हाराईंदा रहिया।
सभिनी खां पहिरीं ॾजे ऐं चतरे खे मारायूं, उहे लाधाणी वांढियो ऐं पहिरियां उतां खां आया पिए त रस्ते में उन्हनि खे जेको आहे उन्हनि मुखबरी कई त भई जे अखिला आहिनि ऐं उते ॻोठ में को सत्संग हुयो, उतां खां अचनि पिया हथ खाली आहिनि। अॼु हिननि ॿिन्ही खे मारियो, छो त रूपले जा जेके मुख्य जेके साथी हुआ हिननि जो ख़्यालु हो त रूपले सां तेसीं ताईं मुक़ाबिलो नथो करे सघिजे जेसीं ताईं रूपले जा साथी जेके आहिनि उन्हनि खे मारियो नथो वञे ऐं रूपले खे अकेलो नथो कयो वञे, तेसीं ताईं रूपले जो मुक़ाबिलो करणु ॾाढो ॾुखियो आहे। उहे माण्हू ईअं मारिया। पोइ वरी हिकिड़ो मॾो हो, पोइ मॾे जो वरी छा कयो जो उतां जो हिकिड़ो पंहिंजो राजपूत हिकिड़ो हुयो जंहिंजो तालुक कच्छ भुज सां हो। पोइ जेको मॾो हो उहो सूरो हो ऐं इलाइक़े में हुनजी हाक हूंदी हुई। पोइ हुनजो हिकिड़ो उठ हूंदो हो, उनखे सोनो लगाम चवनि था त सोनो लगाम उनखे पयल हो। पोइ उहो उठ ईअं छॾे ॾींदा हुआ, पियो चरंदो हो, उनखे रोकींदा कोन हुआ। पोइ हिननि छा कयो जो उतां खां हिकिड़ो राजपूत खे मोकिलियो ऐं उहो राजपूत कच्छ भुज खां आयो, सोईगाम हिकिड़ो ॻोठ आहे उतां खां आयो ऐं हुनजो उठ काहे वियो हलियो। पोइ माण्हुनि खे ख़बर पई त मुंहिंजो उठ केॾांहुं वियो, मुंहिंजो उठ केॾांहुं वियो। त पोइ कंहिं ॾस ॾिनो त हिन पासे खां कच्छ भुज खां को राजपूत आयो हो ऐं तुंहिंजो उठ काहे वापसि वियो हलियो। पोइ हिन उठ जो पीछो कयो त अकेलो वियो, उनखे वरी उठ जो पीछो करे पंहिंजो कच्छ जो प्रयास करे परे पासे वियो हलियो ऐं उतां खां जॾहिं अकेलो वापसि मोटे पियो त रणबट में जेको आहे हुनखे धोखे सां मारियो वियो। त ईअं करे करे पछाड़ी रूपले खे अकेलो कयो वियो, पर रूपलो अॻुवाणी करण में अकेलो हुयो, माण्हू हुन सां गॾु पोइ बि घणा हुआ। ऐं चवनि था त जेको आहे सो आख़िरी ॾींहं ते तॾहिं रूपले खे शहीद कयो, तॾहिं बि हुन सां गॾु 3300 माण्हू हुआ। पर इहो आहे त जेके अॻुवाणी करण वारा माण्हू हुआ उन्हनि में रूपलो अकेलो वञी बचियो। पोइ आख़िरी जॾहिं रूपले खे जेॾीमहिल जेको आख़िरी साल हुयो उन में तमामु ख़ौफ़नाक वेड़ हली। ईअं 13-14-15 साल त ईअं मुसलसल ईअं जंगूं हलंदियूं रहियूं। 4-5 दफ़ा जेको आहे हुननि हमला कया, छावणियुनि ते हमलो कयो। हिकिड़े दफ़ा जनरल टरवेट जेको आहे सो अची हिननि हुन हिकिड़ी छो त असां वटि अहिड़े क़िस्म जी रिटर्न में का तारीख़ मिले कोन थी। रूपले कोहली खे सभ खां पहिरीं जंहिं लिखियो, जंहिं माण्हुनि जे साम्हूं आंदो, जंहिं लिटरेचर असांखे जेको थोरो घणो रूपले ते मिले थो लिखत में, उहो पंहिंजो अली बाबा हिकिड़ो नाटक लिखियो, पंहिंजो नालो लिखियो, नालो हो कारूंजर जो कैदी। उन खां पोइ अब्दुल वाहिद आरिसर साहब हुन ते लिखियो। बाक़ी ॿिए थोरा घणा आर्टिकल वग़ैरह आहिनि, पर रिटर्न में जेको किताब अहिड़े क़िस्म जो लिखत में असांखे सभिनी खां पहिरीं इहो हिकिड़ो नाटक मिले थो ऐं उन खां पोइ आरिसर जो किताब मिले थो। त इहे हवाला ऐं पोइ वरी असां हींअर मूं बि हिकिड़ो किताब लिखियो आहे तक़रीबन कोई 150 खनि पेज। त उन में मूं जेको गॾु कयो आहे उहो उतां जा जेके सुघड़ आहिनि नंगर पार्कर जा, उन्हनि जा जेके दुआ आहिनि, असुल में ईअं थींदो आहे त उते नंगर पार्कर जा माण्हू उनखे वार्ता चवंदा आहिनि। तूं वार्ता करे ॿुधाईंदा आहिनि त हिकिड़ो सूरो हो, पोइ हीअं थियो, पोइ किथां हुनजी शुरूआति थी, पोइ कीअं बग़ावत कई। हाणे असांखे त इहो किथे बि नथो मिले त सोडन जो सिपाही ज़रूरु आहे ऐं बल्कि हुन जेको लश्कर हुयो हुन पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ, पंहिंजे इलाइक़े जे लाइ, पंहिंजे राजधानियुनि जे लाइ, जेको कोटड़ियुनि जे लाइ जीअं फ़ौज थींदी आहे ओड़े क़िस्म जो लश्कर हो। रूपलो हुनजी अॻुवाणी ते कई। पर ॻाल्हि आहे त जॾहिं राजपूतनि उते जे जेका लोकल माण्हू हुआ, पंहिंजी जेका उतां जी राया हुई, उन्हनि खे हिकिड़ो फरमान जारी कयो त उन्हनि जे कोटड़ियूं, उन वक़्तु कोटड़ियुनि जो हिकिड़ो रिवाजु हूंदो हो त कोटड़ियुनि में शाम जे टाइम रोज़ रिहाण लॻंदी हुई ऐं उन रिहाण में आफ़ीम जेको आहे उहो खीर जा गिलास भरे ऐं उन्हनि सां गॾु आफ़ीम ॾिनो पेश कयो वेंदो हो। हुननि 12 कोटड़ियुनि में इहो हिकिड़ो फरमान जारी कयो त जेके बि असांजे हिन में अंदरि माण्हू रहनि था उहे अवाम हिकिड़े वक़्त जो खीर मुख़्तलिफ़ कोटड़ियुनि ते पुॼाईंदा। हाणे 12 कोटड़ियुनि में मुख़्तलिफ़ इलाइक़े जे माण्हू जेके रहंदा हुआ, जिन वटि वॾो माल हूंदो हो, उहे उते माल पंहिंजो खीर पुॼाईंदा हुआ। पोइ इन्हनि कोलियुनि पाण में मीटिंग कई, चतरो कोली वारा ॿिया त सभु गॾु थिया ऐं उन्हनि मीटिंग कई त भई हाणे जेका असां पंहिंजे चांहि मां लसी ऐं असां पंहिंजे ॿारनि खे खीर न खारायूं, असां लस्सी बि या मखण न कढी सघूं ऐं असां खीर उते पुॼायूं, इहा सरासर ज्यादती आहे। पोइ हुननि रूपले कोहली जी सरबराही में राणनि खे हिकिड़ो न्यापो मोकिलियो त असां तव्हांजो खीर बंदि था करियूं ऐं जेकॾहिं ज़ोरी वठंदो खीर त असां तव्हां सां जंग कंदासीं। त पोइ राणनि जेका सियाणप कई ऐं हली वरी उन्हनि ॾे विया, हुनजी मीटिंग ते हली उन्हनि ॾे विया ऐं चई त हिते असां पंहिंजो पाण ऐं असां त तव्हांखे राजूणी तौर ते चयोसीं, जेकॾहिं तव्हांखे लॻे थो असां तव्हां सां ज्यादती पिया करियूं तव्हां भले बंदि करे छॾियो खीर ॾियणु, बाक़ी इहो आहे त असां नाराज़ थी नथा रही सघूं, असांखे गॾिजी पंहिंजी धरती जी दिफ़ा जे लाइ विढ़णो पवंदो। उन्हनि साज़िश जे थ्रू या बल्कि उन्हनि इहो सम्झो त भई हाणे हिननि खे जेकॾहिं धार था थियनि त असां अकेला थी वेंदासीं, छो त सॼो जेको आहे न उहो
जेको हुननि जो कोटड़ियुनि जो या हुननि ज़मीननि जो कम बि कोली बिरादरी कंदी। यादि रहे त कोली बिरादरी नंगर पारकर पाकिस्तान में अहिड़ो तइल्क़ो आहे जंहिंमें तक़रीबन 90% माण्हू उहे माण्हू अक्सरियत में आहिनि जेके ओवरऑल पाकिस्तान में मज़हबी अक़लियतनि में आहिनि, हिंदू। उहे नंगर पारकर तइल्क़े में तक़रीबन 90% अक्सरियत में आहिनि ऐं उन में तमामु घणो तइदाद जेको आहे सो वॾी अक्सरियत में वरी कोली बिरादरी आहे। हाणे कोली बिरादरी खां सवाइ नंगर पारकर मां अॼु बि न को इलेक्शन खटे सघे थो, न ई का सियासत करे सघे थो। त उन वक़्तु बि इहो हुई त राणनि जो ख़्यालु हो, राणनि सम्झी वरितो त भई जेकॾहिं कोली बिरादरी असां खां बग़ावत कंदी त पोइ असां त न को असां पंहिंजी रियासत हलाए सघंदासीं, न को असांजी कोटड़ियूं क़ाइमु रहंदियूं, न कोई असां वटि असांजी ज़रायत पोखण वारो को माण्हू रहंदो, असांजो कमकार ज़मीननि ते कमु करण वारो को माण्हू कोन रहंदो। इन करे उन्हनि सियाणप करे ऐं उन्हनि खे पंहिंजो करे वरितो। ईअं माना मुख़्तलिफ़ कहाणियूं आहिनि जेके वक़्त सां गॾु हलंदियूं रहियूं। फर्ज़ करियो हिकिड़ो राणो हो, राणपुर जो राणो जेको उहो राणपुर अलॻि कोटड़ी हुई। उहो राणपुर जो जेको राणो हो उहो औरतुनि खे तमामु घणो तंग कंदो हो। खूह ते जेके मायूं पाणी भरण ईंदियूं उन्हनि खे तंग कंदो हो। पोइ हिननि गॾिजी सलाह कई त हाणे राणे खे चइजे, राणे खे हिकिड़ो दफ़ो कोटड़ी ते वञी शिकायत कयूं, पर राणो पाण फ़ैसिलो करण वारो, कोटड़ी जो धणी पाण, ऐं शिकायत बि उन्हनि जे ख़िलाफ़ हिननि जी कोन ॿुधऊं। नेठ उहो राणो जेको आहे सो राणपुर खां भरत कंहिं फ़ैसिले ते वियो पिए त रस्ते में हिननि जेको आहे सो उन राणे खे क़तल कयो। त अहिड़े क़िस्म जो हिकिड़ी तारीख़ इहा लिखे थी जेको पुराणे पारकर में ॿियनि तारीख़नि में अचे थो त इहे जेके आहिनि से सिर्फ़ु राणनि जे लाइ विढ़िया ऐं रूपले कोली वारा राणनि जा ग़ुलाम हुआ ऐं हुन सां इख़्तिलाफ़ थो रखां, ईअं न हो। उन पंहिंजे राणनि जे दौर में बि उन्हनि राणनि सां इख़्तिलाफ़ रखिया आहिनि। हिकिड़ो राणो क़तल कयो अथनि ऐं ॿियो इहो त जेके बि अहिड़े क़िस्म जा फ़रमान आया उन्हनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा रहिया आहिनि। पर इहो ज़रूरु आहे त उन्हनि जी राणनि जी जेका लश्कर हुयो उहो उनजी अॻुवाणी रूपले वारा कया आहिनि, पर उन में तीलात राणो करण सिंह हुयो। उनखे रूप जेको अंग्रेज़नि पोइ वञी फांसी ॾिनी उमरकोट जे किले में क़ैद करे। बहरहाल पोइ इहे मुख़्तलिफ़ वक़्तनि जंगूं हलंदियूं रहियूं ऐं उन्हनि जा राणनि जा पाण में इख़्तिलाफ़ बि थींदा रहिया। पर जेके ॿाहिरां हमलावर आया उन्हनि में हिननि सभिनीनि जो पाण में हिकिड़ो वचन थियल हो त जेके ॿाहिरियां हमलावर ईंदा उन्हनि खे असां पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजे कारूंजर जो दिफ़ा ऐं पंहिंजी क़ौम जी बका जी जेका जंग आहे उन में असां सभु गॾिजी विढ़ंदासीं। इहो उन्हनि सां सभिनीनि सां वचन थियल हो पाण में। पोइ जॾहिं हिननि अंग्रेज़नि जेको आहे सो मुसलसल 13-14 साल जेको जंग हलंदी रही, उन में राणनि जी कोटड़ियुनि ते हमला थिया, राणनि जूं कोटड़ियूं तबाह थी वियूं ऐं राणनि जो जेको नंगर में हेडक्वार्टर उहो तबाह थी वियो। पोइ हिननि पंहिंजा हेडक्वार्टर क़ाइमु कया, पर उहो हेडक्वार्टर बि 6 दफ़ा हिननि जा तबाह थिया। हिननि छावणी उते ठाही, मन थाणो क़ाइमु कयो, त उहो थाणो बि 5-6 दफ़ा जेको थाणो ऐं मुख़्तियारकार जेके उते कमु कया, थांवरदास हिकिड़ो मुख़्तियारकार उते दीवान हुयो, पर उतां जो मीरपुर खां अलाए किथां जो थांवरदास हुनजो नालो हो। पोइ उते वञी हुननि क़ाइमु कयो। पोइ जॾहिं उहो थांवरदास उते पंहिंजो रेवेन्यू टैक्स वसूल करण जे लाइ जॾहिं उते वियो, फुलपुरो ॻोठ में वियो, त उते वरी हिननि कोलियुनि जेको आहे सो गॾिजी उन ते हमिलो करे, तूं अंग्रेज़नि जो टैक्स वरी असां सां कीअं थो वसूल करें। पोइ उनखे पीथापुर में ठीकु ठाक मारकुट थी, पर हुनखे जान बचाए उतां खां निकितो ऐं उन खां पोइ उते को थाणो क़ाइमु न थी सघियो 16 सालनि ताईं। को मुख़्तियारकार या अहिड़े क़िस्म जो रेवेन्यू टैक्स वसूल करण वारो को इदारो क़ाइमु न थी सघियो। त अहिड़े क़िस्म जूं शयूं माना नंढियूं नंढियूं कहाणियूं तमामु घणियूं आहिनि जेके हलंदो रहियो किसो। ईअं पोइ बहरहाल पोइ जेके रूप या अहिड़े क़िस्म जेके अॻुवाणी करण वारा माण्हू हुआ उन्हनि खे अकेलो करे पछाड़ी जो जॾहिं रूपले खे अकेलो बचो त उनखे पोइ उते हिकिड़ो जेको कारूंजर जबल आहे उनजे विच में हिकिड़ो तीर्थ धाम आहे जेको हिंदुनि जो अक़ीदो आहे, सनातन धर्म जो जेको अक़ीदो आहे उन में 108 धाम आहिनि, जिन 108 धाम घुमण खां पोइ उनजो चवनि था त हाणे तीर्थ यात्रा हिन कयो। उहे 108 धाम जेसीं ताईं मुकमल नथा थियनि तेसीं ताईं हुनजो तीर्थ यात्रा नथो थिए। उनमें पाकिस्तान में टे आहिनि। हिकिड़ो कारूंजर जबल जे अंदरि आहे जंहिंखे सारद्रो धाम चवनि था, ऐं हिकिड़ो सादबेलो आहे जेको सखर में आहे, ऐं हिकिड़ो लसबेला डिस्ट्रिक्ट जेको लसबेला आहे पंहिंजो बलूचिस्तान जो उन में आहे माता जो मंदिर। सो इहे टे अहिड़ा धाम आहिनि जेके असांजे सनातन धर्म जे तीर्थ धाम में अचनि था। जेसीं ताईं 108 मां इहे टे मुकमल नथा घुमनि तेसीं ताईं उनखे तीर्थ यात्रा मुकमल नथी थी सघे। सो उहो जेको धाम हो उन ते अॻुवां उते जेको बाबो रहंदो हो, जेको पुजारी उन तीर्थ धाम में रहंदो हो सारद्रे धाम ते, उनजो नालो हंसपुरी बाबो। पोइ हिन उनखे वञी ख़रीद कयो। उन सां उनखे चई त हाणे सॼो नंगर पारकर जेको कारूंजर आहे उनजो जेको बि रेवेन्यू थिए थो, असांजे नंगर पारकर में हिकिड़ी मशहूरु कहावत आहे त नंगर जेको कारूंजर आहे उहो उन मां रोज़ 1.25 सेर सोन पैदा थिए थो।
हाणे उहो जेको रेवेन्यू उतां जो थिए थो कारूंजर जबल जो, हुन ॿार खे चयो त असां अंग्रेज़नि चयो त उहो रोज़ जो असीं तोखे ॾींदासीं, पर तो रुगो इहो असांखे ॿुधाए थी रूपले वारा, छो त कारूंजर जबल जेको आहे न उहो हमचोरस 16 किलोमीटर में आहे। हाणे उहो एॾो वॾो जबल आहे जेको ॿाहिरि जो माण्हू हुजे, बरतानवी फौज हुजे या ॿाहिरि जो को माण्हू हुजे, उहो उते माना हैदराबाद जो को माण्हू वञी उन कारूंजर में कंहिं माण्हू खे ॻोल्हे नथो सघे ऐं न कोई उतां खां हुनजे घटियुनि जो रस्तनि जो वाक़ुफ़ु हूंदो। पोइ हिननि हाणे एॾो सारे जबल में हिननि जो ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो थी पियो, छो त ही हमला कंदा हुआ ऐं पूरी जबलनि में जबल हिन जो मोर्चो हूंदो हो। त ही माना छावणियुनि ते या थाणनि ते या मुख़्तियार कार जे ऑफिस वग़ैरह या जेके बरतानवी फौजनि जे जेके ठिकाणा थींदा हुआ या जेके तंबू वग़ैरह लॻाए वेंदा हुआ, जेके आरज़ी कैंपूं क़ाइमु कंदा हुआ, उन ते ही वज वठी ऐं उतां हमिलो करे वरी वापसि पंहिंजे मोर्चनि में कारूंजर में हलिया वेंदा हुआ। पोइ ईअं हाणे उन मोर्चनि जो हिन सम्झ में न पियो आयो त उन्हनि ते हमिलो कीअं कजे ऐं कीअं उन्हनि खे टारगेट बणाइजे। पोइ हिन हंसपुरी बावे जे थ्रू इहो कयो जो जेके जिते पाणी भरणु वेंदा हुआ तलाउ ते, जिते खूह ते पाणी पीअणु वेंदा हुआ या जंहिं रस्ते तां हिननि जो खाधो वेंदो हो, उन खे चई त असांखे तूं ॿुधाए ॾे, रुगो ख़बर वठी ॾे त उन नतीजे ते पहुचो त ही किथां अचनि था ऐं केरु किथां हिननि जो खाधो पीतो वञे थो, किथां हिननि जो पाणी वञे थो, इहो असांखे रुगो तूं ख़बर वठी ॾे ऐं असीं तोखे सॼे कारूंजर जबल जो रेवेन्यू तोखे ॾींदासीं ऐं तूं असांजी इहा मुखबरी कर। पोइ हंसपुरी बावो जेको आहे उन मुखबरी करे ऐं रूपले कोहली खे गिरफ़्तार करायो। जॾहिं रूपलो कोहली पंहिंजा जेके हिन वटि तीर कमान टाइप हिकिड़ो हूंदो आहे, असां कातर चवंदा आहियूं हुते नंगर पार्कर में, त उहो हींअर ॾाढो हिकिड़ो हाई कोर्ट में हिकिड़ो केस आयो, ॾाढो सनसनी केस, त जिते रेंजर्स वारनि खे मारकुट कई त केस चालान थी हिते आयो त हुनखां पुछो कि नंगर पार्कर जा कोहली ते मूंसां विड़िया आहिनि, कि तोखे धक कहिड़ो वेंदो कि मैनू नहीं पता लेकिन विंगी विंगी लकड़ी है 2-3 वारी लॻंदी है, त उहो शायदि हिकिड़ी हुनखे कातर चवंदा आहिनि। त उहा घुमंदी घुमंदी वेंदी आहे ऐं जिते लॻंदी आहे उते 4-5 दफ़ा घुमी घुमी लॻंदी आहे। त अहिड़े क़िस्म जा जेके हुननि जा हथियार हुआ, गिलेल या गोबाटा या अहिड़े क़िस्म जा जेके हथियार ठहियल हुआ, उहे सभु रखी साइड में उहो खूह में लथो त जीअं उहो पाणी वेंजे या पाणी पीए या कुझु बि, पर उहो पाणी भरण जे लाइ जीअं लथा हो जेको हिननि जो पूरो डेलीगेशन हुयो, माना को जथो हुयो, त उहे जीअं लथा तीअं बरतानवी फौज हुई, उन्हनि ते हिकदमि सां हमिलो कयो ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार करे उते हिननि जी जेको सरवट जो किलो हुयो जेको जबल जी चोटी ते ठाहियो, उते हुननि खे वठी विया ऐं उते हुननि खे कैद कयो। पोइ उन कैद खां पोइ बि जेके ॿिया माण्हू हुआ, उन्हनि जो ज़ाहिर आहे जेको माण्हू हेॾी सारी बरतानवी कुवत आहे जेका दुनिया लेवल जी, उन सां जंग पे विढ़े त उहा हुननि जी हिकमत अमली थी सघे थी। त जीअं रूपलो गिरफ़्तार थियो तीअं हिन जो जेको हिकमत अमली हुई या जेके बि हमलनि जो जेको तरीक़ेकार हुयो उहो बंदि न थियो, उहो सिलसिलो हलंदो रहियो। पोइ हिननि ॾिठो त हाणे जेकॾहिं रूपले खे असां ईअं ई जेॾीमहिल गिरफ़्तार करे ऐं असां हिनखे जेको आहे सो मारे छॾींदासीं त सिलसिलो बंदि त कोन थींदो। हाणे रूपले खे राज़ी कजे त हू पंहिंजे साथियुनि समेत सभिनी खे काल ॾे ऐं उहे पंहिंजे हथियार फिटा कनि ऐं बरतानवी हुकूमत खे पंहिंजो पेश पवनि। उन पेश पंहिंजे रूपले जे समूरनि साथियुनि जा ठिकाणा ॿुधाए ऐं सोडा जेके भॼी विया हुआ या हुननि जा जेके ॿार बचा से बि रूपले वटि हुन में कारूंजर जबल जे अंदरि लिकियलु हुआ सभु, त उन्हनि जो ॾस ठिकाणो रूपलो ॿुधाए ऐं हुनजो किथां वञिबो, किथां हुनजो रस्ता जेके आहिनि उहे ऐं केतिरा माण्हू लिकियल आहिनि, हुनजा मोर्चा किथे किथे आहिनि, उहा जेको सॼी मालूमात वठण जे लाइ रूपले ते तक़रीबन कोई 6-7 महीना मुसलसल ते टार्चर थियो ऐं 6-7 महीननि ताईं हिनखे कैद कयो वियो। उन में मुख़्तलिफ़ हिननि हरबा इस्तेमालु कया। कॾहिं रूपले खे जेको आहे चवनि था त हुननि जे हथ जेको आहे उनजे विच में तेल माना हू कपह जूं वटूं ठाहे उनजे विच में तेल लॻाए ऐं आङुरियुनि सां वटूं ठाहे पोइ उनखे हणंदा हुआ। पोइ चवंदा तुंहिंजे साथियुनि जा नाला ॿुधाए ऐं उन्हनि जो पंहिंजो ठिकाणो ॿुधाए। पोइ चवनि था त जॾहिं हुनजूं आङुरियूं सभु सड़ी वियूं ऐं पोइ बि रूपले खे जॾहिं पुछियो वियो त तूं ॿुधाए न त हाणे तुंहिंजो हथु सड़ी वेंदो, पोइ तूं मरी वेंदे। हुन चयो त आउं बिल्कुलु ॿुधाइण लाइ तयारु आहियां, तव्हां रुगो मुंहिंजे जेके आङुरियूं त सड़ी वियूं आहिनि पर जेको मुंहिंजो बाक़ी हथु बचे थो उन में रुगो तव्हां तलवार ईअं हथ सां वेड़े माना रस्सी सां ॿधी छॾियो ऐं पोइ मूंखे तव्हां 2 मिंट लाइ छॾियो त तव्हांखे सभु ॾस पता ॿुधायां थो त मुंहिंजा साथी किथे लिकियल आहिनि। त चवनि था त आख़िर में पोइ रूपले जी जेका बनी हुई, जेका रूपले जी घरवारी हुई, उनखे घुरायो वियो ऐं मैणावती हुनजो नालो हो ऐं उनखे रूपले साम्हूं जॾहिं रूपले खे
सख़्तु तशद्दुद निशानो बणाए ऐं उहो ज़ख़्मी हालत में किथे क़ैद हुजे, 3-4 महीने टॉर्चर जे अंदरि हुजे, ऐं पोइ हुनजी घरवारी खे घुराए वियो मैणावती खे, हुनखे चयो त हाणे तूं पंहिंजे वर खे चओ, पंहिंजे रूपले खे चओ त ज़िद तां हटी वञे ऐं जेको असीं तोखे ॾियण लाइ तयारु आहियूं। ऐं यादि रहे रूपला, तूं राजपूतनि लाइ विढ़ी पियो, पर इहे उहे माण्हू आहिनि जेके सुभाणे तोखे वरी गुलाम ठाहींदा ऐं तोखे कुझु कोन मिलंदो। जेकॾहिं तूं असां सां मिली वेंदे त तोखे जागीर ॾींदासीं, जीअं तूं चवंदे जेके तूं शर्तूं रखंदे असीं मञण लाइ तयारु आहियूं। बसि तूं रुॻो इहो आहे त पंहिंजी ज़िद ते लही वञो ऐं जेके तुंहिंजा माण्हू अंदरि मोर्चनि में लिकियल आहिनि उन्हनि सभिनीनि खे तूं कॉल कर ऐं उन्हनि खे चओ त हू पेश पवनि। असां सभु कुझु माफ़ था करियूं, जेको बि जहिड़ो हेसिताईं थियो असीं माफ़ था करियूं, त तूं पंहिंजी रूपले खे सम्झाए। रूपले जी वञी खे साम्हूं वठी आया त हाणे इहो तारीख़ में किथे मिले थो, पर जेके मक़ामी माण्हू आहिनि, छो त ॻाल्हियूं जेके आहिनि न उहे ॿाहिराड़ी में या नगर पार्कर में उते जेके सुघड़ माण्हू आहिनि उहे हिकिड़ी जनरेशन खां ॿी जनरेशन ताईं इहो सॼियूं कहाणियूं जेके आहिनि, ॻाल्हियूं जेके आहिनि उहे शिफ्ट थियनि थियूं। त हाणे उते जेके झूना आहिनि उहे ॿुधाइनि था, एॾी वॾी पुराणी ॻाल्हि बि कोन्हे, 150 साल पुराणी ॻाल्हि आहे। त हाणे वधि में वधि 2 जनरेशन विच में वियूं हूंदियूं। हाणे उहे माण्हू ॻाल्हियूं ईअं ॿुधाइनि था जीअं कल्ह जो ॾींहुं आहे, रूपलो ईअं विढ़े पियो, अचे पियो, वञे पियो। जेॾी महिल उते वेही असां उन्हनि जी झूननि जूं ॻाल्हियूं ॿुधूं था त उहे अहिड़े तरीक़े सां हुनजी मंज़र निगारी कनि था, अहिड़े तरीक़े सां हुनखे पेश था कनि त जीअं असांजे अखियुनि जे साम्हूं रूपलो विढ़े थो। त पोइ उनजी घरवारी खे जेॾी महिल साम्हूं खणी आया त चई हीउ मारिजी वेंदो ऐं हिनखे असां क़तल करे छॾींदासीं ऐं तूं विधवा थी वेंदे। इन खां बहितर आहे त रूपले खे तूं पंहिंजे तरीक़े सां हुनखे सम्झाए, तूं पंहिंजी ज़िद तां लही वञे। त रूपले जेॾी महिल हुनजे साम्हूं वियो त हुनजे रूपले जे अखियुनि मां ॻोढ़ा लही विया। पंहिंजी जेॾी महिल घरवारी खे ॾिठईं ऐं पंहिंजो जेको हाल हो हुन जेको टार्चर जे अंदरि, त हिन ऐं हुनखे इहो लॻो रूपले खे शायदि त हीअ मुंहिंजी माई जेके वठी आया आहिनि, त मुंहिंजी वनी जेका आहे, मुंहिंजी पत्नी जेका आहे, उहो थी सघे थो त हुननि खे टार्चर कयो हुजे। ऐं छो त रूपले जो इहो त तव्हां मूं सां ॻाल्हायो, मुंहिंजे घर वारनि जो नालो न वठो, तव्हां हुनखे गिरफ़्तार न करियो, जेको बि तव्हां करिणो आहे मूं सां ॻाल्हायो ऐं तव्हांजी दुश्मनी आहे त मूं सां तव्हां सां जहिड़ो मूं कयो, मुंहिंजी फैमिली, मुंहिंजे घर वारनि न कयो, तव्हां हुननि खे छॾे ॾियो। त रूपले जे ज़हन में शायदि इहो आयो हुजे त हाणे मुंहिंजी घरवारी खे बि तशदुद कयो हुजे, उते थोरो घणो कमज़ोरी ॾेखारण जी कोशिशि कई। त तेसीं चवनि था सुघड़ ऐं तारीख़ बि लिखे थी त रूपले जी जेका वञी हुई मैणावती, उन हकल करे रूपले खे चयो त रूपला ख़बरदार, सुभाणे हुई माण्हू जी उमिरि जेका असां मुख़्तसिरी हूंदी आहे त सुभाणे हुई मरी वेंदासीं, पर अॼु जेकॾहिं तूं गद्दारी थो करीं ऐं हिननि जे अॻियां पेश थो पवीं त सुभाणे मूंखे कारूं जूं कोशियूं मैणा ॾींदियूं त हीअ हुन गद्दार जी ज़ाल आहे। उनखां बहितर आहे त आउं हिकिड़े बहादुर जी ऐं हिकिड़े अमर शहीद जी वनी थी गुज़ारियां, हुनजी विधवा थी गुज़ारियां, हुनजी बेवा थी गुज़ारियां। घटि में घटि ऐं तुंहिंजे गद्दार जी जेका सुहागण हूंदी उनखां मुंहिंजे लाइ आउं सम्झां थी त मुंहिंजे लाइ जेका सूरे जी बेवा हूंदी उन ओॾी महिल मुंहिंजो कंध फ़ख्र खां मथे हूंदो ऐं कारूं जूं कोलियूं जेॾी महिल मूंसां गॾु पाणी भरनि वेंदियूं त आउं उन्हनि जे साम्हूं कंध मथे करे हुन सां ॻाल्हाए सघंदुसि ऐं उहो मूंखे इज़त सां ॾिसंदियूं त हीअ उन अमर जी ज़ाल आहे ऐं उनजी विधवा आहे, जंहिं पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजी क़ौम जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे कारूंजर जी नगरी जे लाइ क़ुर्बान थी वियो, पर उन्हनि जे अॻियां आण न मञी। पोइ बहरहाल रूपले हुनजी ॻाल्हि बि न मञी। आख़िरकार हुन रूपले खे चयो, वचन कयो मैणावती त रूपला जेकॾहिं तूं शहीद बि थी वएं ऐं जेकॾहिं तोखे मारे छॾींदा त तूं परवाह न कर, कारूंजर जी नगरी वीरान कोन थींदी ऐं वचन थी करियां त हिते कारूंजर जूं कोलणियूं तो जहिड़ा समय रूपला पैदा कंदियूं, पर जेकॾहिं अॼु तूं गद्दारी कंदे त वरी को रूपलो पैदा न थी सघंदो। पोइ आख़िरकार इहो थियो जो रूपले खे के चवनि था 21 अगस्त ऐं वरी के चवनि था 22 अगस्त। पोइ 21 या 22 अगस्त राति जो 8 वॻे जेको घोटरो नदी आहे उनजे कप ते हिकिड़ो ॿुबर बीठल हो, उन ॿुबर जे वण में उनखे फांसी ॾेई उनखे शहीद कयो वियो। जीअं इहा ख़बर उते पहुती, छो त सावणनि जो जेको अगस्त महीनो आहे उहो उनखे सावणनि जो मौसम हूंदो आहे ऐं नंगर पार्कर में सभ खां घणी बरसाति जॾहिं पवंदी आहे त उहो तक़रीबन अगस्त महीने में ई पवंदी आहे, सावणनि जो वस्कार हूंदो आहे। ऐं वरी जेके असांजे सनातन धर्म में जेको अचे थो त इहो कृष्ण भॻवान जे जनम जा ॾींहं बि उहे साॻिया हूंदा आहिनि ऐं असांजा शास्त्र लिखनि था, वेद लिखनि था त कृष्ण भॻवान जे जनम जा ॾींहं जेके आहिनि उन ते हर सूरत में हर साल मींहुं तमामु घणो पवंदो आहे। पोइ किथे कंहिं इलाइक़े में पवंदो आहे, किथे न पवंदो आहे, पर माना इहे वेद लिखनि था। ऐं इहो थियो बि ईअं आहे त
सभ खां घणी बरसाति पोइ मौसम जो बि थी सघे थो मौसमियात जे हवाले सां, पर इहो आहे त अगस्त में तमामु घणा मींहं पवंदा आहिनि। त उन ॾींहुं इतफ़ाक़ सां ख़ौफ़नाक क़िस्म जो मींहुं पियो, मूसलाधार मींहुं पियो। जीअं रूपले जे फांसी ॾियण जी, हुनजी शहादत जी, हुनजी अमरता जी जीअं ॻाल्हि फैली या जीअं माण्हुनि ताईं ॻाल्हि पहुती, तीअं कारूंजर जे अंदरि जेके मोर्चनि जे अंदरि माण्हू वेठल हुआ हज़ार किताब में हुआ। के चवनि था 6000 हुआ, के चवनि था 3500 हुआ, के चवनि था 5000 हुआ, पर हज़ारनि माण्हू हुआ। उतां खां रहियूं करे जीअं निकिता न त हिकिड़े पासे भटियाणी नदी हुई ऐं ॿिए पासे अंग्रेज़नि जी फ़ौज हुई ऐं विच मां कारूंजर जा जीअं रस्तो हेठि लहण वारो। उतां खां जीअं लथा की के उन्हनि जे गोलियुनि जो निशानो बणिया ऐं के वरी भटियाणी नदी जी भरपूर हंधड़ हुई। त उन मां जीअं जेके माण्हू लुड़ी विया उहे वरी कच्चे रण में वञी पिया, छो त भटियाणी नदी जॾहिं हले थी पंहिंजे मस्ती में त ओॾी महिल हिन साल बि ईअं थियो जो 10-12 मेहूं ऐं कोई 200-100 ॿकरियूं जेको पोएं साल जेके ज़ोराता मींहं पिया उन में एॾो स्पीड सां हले थी, कारूंजर जी चोटी तां उहा लहे थी ऐं वॾा वॾा पत्थर खणी गेले वञी रण कच्छ में छॾे थी। त ओड़े तरीक़े सां के माण्हू जीअं गोलियुनि जो खाज बणिया ऐं के माण्हू जीअं नदी टिपण जी कोशिशि कई उहे नदी में लुड़ी विया। पर उहो ॾींहुं अहिड़ो हो जेको नगर पार्कर जे धरतीअ ते कारूंजर जी कच्छ में उहो माना हिकिड़ो भयानक ॾींहुं हो जंहिंमें हज़ारे कूंदर पुठा विया, रत जूं नदियूं वयूं। कारूंजर रूपलो कोहली जेको आहे सो हुनखे फांसी ॾिनी वई ऐं जेको नगर पार्कर जी तारीख़ जो हिकिड़ो माना कारो ॾींहुं हुयो ऐं तारीख़ जो तमामु वॾो हिकिड़ो ॾींहुं आहे जंहिंखे हर साल असां मल्हाईंदा आहियूं, वॾे अक़ीदत सां मल्हाईंदा आहियूं। सिर्फ़ु असां न बल्कि सॼे नगर पार्कर जा माण्हू ऐं सॼी सिंध जा माण्हू मल्हाइनि था। उहो असांजे सिंध जो क़ौमी हीरो आहे। पर उन ते इहो ज़रूरु आहे त असां वटि हालांकि असां वटि ईअं थियो आहे जो सिंध जी जेका तहरीक रही आहे, जेका क़ौमी तहरीक रही आहे, उन तमामु वॾा कम कया आहिनि पोयां जॾहिं खां पाकिस्तान ठहण खां वठी। पर इहो थियो उन में जेके क़ौमी हीरोज़ आहिनि उन ते कमु तमामु घटि थियो आहे। रूपले कोहली ते लिटरेचर असांखे तमामु घटि थो मिले, उन ते लिखियो ई न वियो आहे। थोरो घणो जेको असांखे हेसि ताईं किताब जेके मिलनि था उहे बि माना नाटक टाइप या अहिड़े क़िस्म जो, पर उनजी परफेक्ट जेका तारीख़ हुजे, जेका हिकिड़ी ऑथेंटिक तारीख़ जो लिखियलु हुजे, ओड़े क़िस्म जी का बि नथी मिले। हाणे कुझु साल थिया आहिनि रूपले ते माण्हू ॻाल्हाइण बि शुरू कयो आहे, लिखण बि शुरू कयो आहे। चवंदा आहिनि त जेके हाणे रूपले सां गॾु जेके हज़ारे माण्हू आहिनि, हिकिड़ा त उहे अमर शहीद आहिनि जेके क़ौमी हीरा आहिनि, जेके मंज़र ते अचनि था, पर उन सां गॾु वरी लखें हज़ारे उहे गुमनाम हीरा हूंदा आहिनि जेके तारीख़ में कोन हूंदा आहिनि, पर उहे माण्हुनि जी अवाम जी तारीख़नि में ज़िंदा रहनि था। उहे पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजी क़ौम जी बका जे लाइ जेके जंग विड़नि था, उहे माण्हुनि जे ज़हननि जे अंदरि ऐं माण्हुनि जे कहाणियुनि जे अंदरि उन्हनि जी वार्ता, उन्हनि जी कहाणी, उन्हनि जा दुआ, उन्हनि जा रासूरा, उन्हनि में ज़िंदा हुजनि था। तारीख़ूं ॿिनि क़िस्मनि जी हूंदियूं आहिनि, हिकिड़ी हुकुमराननि जी तारीख़ूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी अवाम जी तारीख़ूं हूंदियूं आहिनि। अवाम जी जेका तारीख़ आहे, जेको असांजो लोक अदब आहे, उन लोक अदब में उहे जेके अहिड़े क़िस्म जा हीरा आहिनि, जेके गुमनाम हीरा आहिनि, उहे हमेशह ज़िंदा रहनि था। उहा ॿी ॻाल्हि आहे त उहा ख़ुशनसीब क़ौम हूंदी जेके उहे जेके लोक अदब आहिनि उनखे हू पंहिंजे किताबी शक्ल में या अहिड़े क़िस्म जा जेके रेडियो ते प्रोग्राम थियनि या वीडियो डॉक्यूमेंट्रीज़ या अहिड़े क़िस्म जा जेके प्रोग्राम थियनि उनखे डॉक्यूमेंट करे सघनि। छो त असां तारीख़ जे मामले में ईअं थियो आहे त तारीख़ हमेशह वक़्त सां गॾु गॾु लिपिजी वेंदी आहे। हाणे ॾिसो था न, 150 साल पुराणी ॻाल्हि आहे, असांखे ऑथेंटिक तारीख़ नथी मिले। ईअं ई असां वटि होशू शूदी जे हवाले सां जॾहिं हुन ते लिखण जी कोशिशि था करियूं त हाणे हिकिड़ो नारो आहे मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं। हाणे उहा मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं जो ख़्यालु हुनखे किथां आयो, हुन किथां तरबियत वरिती, कहिड़ी कंहिं अहिड़ी क़िस्म जी का तंज़ीम साज़ी हुई जंहिंजे अंदरि हुनखे सिंध सां इश्क ऐं मोहबत जो या सिंध जे लाइ विढ़ण जो ख़्यालु किथां आयो, अहिड़े क़िस्म जो। हाणे उते रूपले कोहली जे हवाले सां बि इहो आहे त ओवरऑल असां हुनखे सिंध जो हीरो चऊं था, छा ॻाल्हि त कारूंजर सिंध जो हिसो आहे, पर ॻाल्हि आहे त उनजी ओड़े क़िस्म जी जेकॾहिं तारीख़ लिखिजे हा या उन ते तहक़ीक़ थिए हा त उहो वाज़ह हिकिड़े माना ऑथेंटिक तारीख़ असांजे साम्हूं अची वञे। अञा झूना वेठा आहिनि, 150 साल पुराणी ॻाल्हि आहे, अञा ॿी जनरेशन हले पई, अञा बि झूना वेठा आहिनि ऐं अञा बि ताईं हुन ते कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं असां इहे उमेद बि रखूं था, असांजी ख़्वाहिश बि आहे त हुन ते कमु कजे त जीअं ईंदड़ नसल जेको आहे न, हाणे असां वटि जेका तारीख़ हींअर असां जेको ॻाल्हायूं था या जेका बि असांजे ज़हन में आहे तारीख़ या जेका बि असांखे अॼुकल्ह थोरी घणी मिले थी,
जेकॾहिं उन ते असां कमु न करे सघियासीं, जेकॾहिं असां उनखे गॾु न करे सघियासीं, जेकॾहिं असां सुठे तरीक़े सां उन्हनि खे लिखाराए न सघियासीं, छपराए न सघियासीं, त ईंदड़ नसल हिकिड़े 2 जनरेशन खां पोइ बि असांखे उहा तारीख़ जा नाला निशान ई कोन हूंदा। अॼु जेकॾहिं असां उन्हनि ते कमु करे सघूं, हाणे हीउ जेको प्रोग्राम आहे रेडियो ते, हाणे इहो इंटरनेट ते थियो आहे न, त इहो समय सालनि खां पोइ बि इंटरनेट ते शइ आहे, केॾी महिल माण्हू ॾिसी हुनखे खोले सघे थो। त हाणे इहे हिकिड़ा अहिड़ा ज़ख़ीरा आहिनि इंटरनेट ते जेके सॼी दुनिया में केॾी महिल खोले, केरु बि कंहिं बि कुंड में, दुनिया जे कंहिं बि कुंड में वेही हुनखे खोले सघे थो, ॿुधी सघे थो, ॾिसी सघे थो, पढ़ी सघे थो। हाणे अहिड़ी क़िस्म जूं शयूं थियणु खपनि। जेसीं ताईं असां उन्हनि ते इहो कमु न कंदासीं, जेसीं ताईं असां पंहिंजा जेके क़ौमी हीरोज़ आहिनि उनखे दुनिया लेवल ताईं मुतारफ़ न कराईंदासीं, तेसीं ताईं असांजी क़ौमी तारीख़ जेका आहे न उहा ख़तमु थी वेंदी। ऐं जेको चवंदा आहिनि, जेको माण्हू पंहिंजी तारीख़ खे नथो बचाए सघे, पंहिंजे क़ौमी हीरोज़ खे नथो बचाए सघे, पंहिंजी क़ौम जी तारीख़ ऐं उनजे वजूद खे नथो बचाए सघे, त उहो क़ौमी वजूद नथो रही सघे, सलामत नथो रही सघे। इन करे वक़्त जी ज़रूरत आहे त असां उन ते कमु करियूं। ऐं अॼु जे ॾींहं त ख़ासि करे असां अॼु जो ॾींहुं अमर रूपले कोहली सां या हुनजे रूह सां, हुनजे मक़सद सां, या हुनजो जेको ख़्वाब हो हुन पंहिंजी धरती जी दिफ़ा जे लाइ, पंहिंजी क़ौम जी बका जे लाइ, पंहिंजी नगरी जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ जेका हुन जंग लड़ी, अॼु हुन सां, हुनजे रूह सां, रूपले जे रूह सां, हुनजे मक़सद सां इहो वचन करण जो ॾींहुं आहे त असां न सिर्फ़ु पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजे वचन जे, पंहिंजे आवाम जे लाइ, पंहिंजी क़ौम जी बका जे लाइ, पंहिंजे तहज़ीब, पंहिंजे कल्चर, पंहिंजे इलाइक़े जे लाइ ऐं उन में रहंदड़ समूरनि माण्हुनि जे लाइ असां जेसीं ताईं रूपले जो जेको मिशन आहे, असांजे जेके क़ौमी हीरोज़ जेके हिन धरती जे लाइ विया, उन्हनि सां इहो वचन करण जो ॾींहुं हूंदो आहे त असां उन्हनि जी दिफ़ा जे लाइ, उन्हनि जे जेको कल्चर, उन्हनि जी जेको तहज़ीब आहे, उनजी जेका तारीख़ आहे, उनखे महफ़ूज़ बणाईंदासीं ऐं उनजी क़ौम जी बका जे लाइ असां गॾंदा रहंदासीं। तव्हां जेके बि दोस्त हिन प्रोग्राम जे हवाले सां हिन ख़्यालनि में परे सां ॻाल्हि ॿोल में मूंसां गॾु रहिया आहियां, जिन दोस्तनि ॿुधो, उन्हनि समूरे दोस्तनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। ऐं ख़ासि तौर ते शुक्रगुज़ार आहियां वॉइस ऑफ सिंध रेडियो जो, जिन ने मूंखे मौक़ो ॾिनो त जीअं पंहिंजे प्यारनि सां वीचार वंडी सघां। ऐं ख़ासि करे अॼु जेको मुंहिंजो ऐं असां सॼी सिंध जो हिकिड़ो क़ौमी हीरो आहे, असां उनजे ॾींहं जे हवाले सां असां सेलिब्रेट करे सघूं, उनजी यादगार जेको आहे उनखे असां मल्हाए सघूं। ऐं इहा उमेदु रखां थो त जेके बि असांजा क़ौमी हीरोज़ आहिनि, जेके इन पंहिंजी धरती जे लाइ विढ़िया, पंहिंजी क़ौम जी बका जे लाइ विढ़िया, उन्हनि जा ॾींहं असां मल्हाईंदा रहंदासीं, पंहिंजी तारीख़ खे ज़िंदा रहंदासीं ऐं पंहिंजी क़ौम खे ज़िंदा रखंदासीं, पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त खे ज़िंदा रहंदासीं। तव्हां समूरनि दोस्तनि जी तमामु वॾी महिरबानी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन